असांजा मुर्शिद मुरब्बी पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला सोना महबूब दिलबर साईं सुभान अल्लाह इन मन में मेहरबानी करो अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محبوبنا محمد بعدد من صلى وصام وصل اللهم على حبيبنا محمد بعدد من قعد وقام दोस्तों मोहतरम मेहर शहर के नौजवानन के हिन अजीम मीलाद मुस्तफ़ा जी महफिल मुनक्किद करण ते आऊं मुबारक पेश कयां तो ऐं जेकी तवी मोहब्बत सां विखूं भरे हिन मजलिस में आया आहियो रब्बुल आलमीन जी बारगाह में दुआ ऐं इल्तिजा है रब करीम शल असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हीं सभु मोहब्बत वारा आहियो ऐं मुंहिंजी दिलि चाहे थी त अॼु जी हिन महफ़िल में आओ हुस्ने यार की बातें करें आओ हुस्ने यार की बातें करें जुल्फ की रुखसार की बातें करें जे सोने सरदार जी आमद जे ताजदार जी आमद जो जशन तो ही असी मल्हाए रहिया आहियूं जे महबूब जी मीलाद जी असी खुशी मल्हाए रहिया आहियूं उन महबूब जी शख्सियत उन महबूब जी ज़ात सुतूद सिफ़ात के बारे में अचो त अल्लाह के कुरान के पढ़ूं अचो त सहाबा किराम के मुशाहिदात के पढ़ूं जन सुबह शाम मदीने वाले मीर जा जलवा दिठा अचो अहले बैत अतहार के अक़वाल के पढ़ूं तो उन्हनि मदीने वाले मीर के कीअं दिठो सुभान अल्लाह वो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि के साम्हूं रखे असी इन ॻाल्हि जो अक़ीदो मज़बूत ॿधूं ऐं इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयूं त असांखे मदीने वारे साईं में अक़ीदो ईमान एतिक़ाद कीअं रखणो खपे।
महबूब जी ज़ात मदीने वाले साईं जो शान छाहे, अजमत छाहे, रिफ़त ऐं बुलंदी छाहे, महबूब जी ज़ात, महबूब जी सफ़ात, महबूब जो इस्म, मदीने वाले साईं जो जिस्म। कुरान छा तो फरमाए, हदीस छा थी फरमाए, सहाबा किराम छा मुशाहिदो कयो, अहले बैत अतहार कीअं ॾिठो, ऐं हाणे असांखे अक़ीदो छा रखणु खपे। ॻाल्हि सम्झी या न? ॻाल्हि सम्झी या न? छो हिकिड़ी क़ौम जेका गैरनि जी मोकिलियल, गैरनि जा एजेंट, उन्हनि मदीने वारे साईं जी ज़ात खे मुख़्तलिफ़ सीह बनाइण जी कोशिश कई, हुज़ूर जे अज़मत ऐं शान खे माण्हुनि जे नज़रुनि में घटाइण जी कोशिश कई, त जेको मोमिन बान्हे जे दिलुनि में, ईमान वारनि जे दिलुनि में मदीने वारे साईं सां वालिहाना मुहब्बत ऐं इश्क आहे, उन इश्क खे घटाइण जे लाइ गैरनि जे एजेंटनि अची पंहिंजा करतब ॾेखारिया। महबूब जी ज़ात खे मुतनाज़िआ शख़्सियत बनाइण जे लाइ ऐब चीनियूं कयूं, नुक़्त चीनियूं कयूं, महबूब जे शान खे घटाइण जी कोशिश कयूं। हुननि जो मक़सद छा हुयो त ही आशिक, ही परवाना जेके मदीने वारे मीर सां वालिहाना मुहब्बत रखनि था ऐं महबूब जी अज़मत, महबूब जी मुहब्बत में पंहिंजी जान भी कुर्बान करे छॾनि था। उन मुहब्बत खे घटाइण जे लाइ उन्हनि महबूब जी शख़्सियत में नुक़्त चीनियूं कयूं, ऐब चीनियूं कयूं, पाण जहिड़ो बशर सॼो, पाण जहिड़ो इंसान करार ॾिनो। छा चवण लॻा त नबी खे इल्म कोन्हे, नबी जी शख़्सियत खे तव्हां एतिरो पढ़ायो था, मजलिसुनि में वेही नबी जी आमद जा ज़िक्र कयो था, नबी जे आमद जा जश्न छो था मल्हायो, ईद मीलादुन नबी छो था मल्हायो, ईदूं त सिर्फ़ मोमिननि जूं आहिनि, इहे टी ईद तव्हां किथां आंदी आहे? इहा धारियुनि जी एजेंटनि अची इहे ॻाल्हियूं पैदा कयूं। हाणे अचो त अल्लाह जे क़ुरान खे पढ़ूं, अचो त मुस्तफ़ा करीम जे हदीस खे पढ़ूं, त महबूब जी ज़ात जो शान। या नबी, या नबी। दोस्त मोहतरम ॿुधो, के चवनि था त नबी जी एतिरी इज़त कयो जीअं वॾे भाउ जी इज़त कयो। सॼे क़ुरान मां उन्हनि खे हिकिड़ी आयत यादि आहे, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। महबूब चयो त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां, पर अॻिते यूहा इलैया ते उन्हनि जी नज़र ई कोन थी वञे। ॿुधो, मां तव्हांजे साम्हूं मदीने वारे साईं जूं हदीसूं पेश कयां थो, उहो फ़ैसिलो तव्हां पाण कयो त नबी जो शान छा। हज़रत सैयदना अनस बिन मालिक सब जो रज़ी अल्लाह ताला, जेको 10 साल मुझे दिलबर नबी जी खिदमत में गॾु रहियो, जेको 10 साल आकाए कायनात सां गॾु रहियो, मजलिसुनि में, निजी महफ़िलुनि में, भरियल कचहरियुनि में, सहाबा जे झुरमट में महबूब जे अदाउनि खे ॾिठई, महबूब जे ज़ात बाबरकात खे करीब खां मुशाहिदो कयईं। अचो उन हज़रत अनस खां पुछा कयूं त अनस तूं 10 साल महबूब सां गॾु रहे तो महबूब खे कीअं ॾिठो? सही बुखारी खणो, सही मुस्लिम खणो, रावी हज़रत अनस बिन मालिक सैयदना अनस फरमायो त कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसनुन नास,
पूरी इंसान ज़ात जे अंदर सभिनी खां वधीक सोने में सोनो हुयो त मदीने वारो सभिनी खां वधीक सभिनी खां वधीक व अजवदुन्नास सभिनी इंसाननि खां वधीक सखी हुयो व अशजउन्नास मदीने वारो साईं सभिनी खां वधीक शुजा ऐं बहादुर हुयो। हज़रत अनस फरमायो त मूं कॾहिं के पट ऐं रेशम खे एतिरो नरम ऐं मुलायम न ॾिठो जहिड़ियूं मदीने वारे साईं जा हथ मुबारक न। जॾहिं महबूब ॻाल्हाईंदा हा मुंहिंजा सुहिणा सरदार ॻाल्हाईंदा हा त महबूब जे वात मुबारक मझां नूर निकिरंदो। ॿिए सावी फरमायो त मूं महबूब खे ॾिठो ईअं ॾिठुमि जो कान शम्स तजरी फी वजही जे सिज महबूब जे रुख़ अनवर में हले पियो जे सिज जी रोशनी जग खे मुनवर करे छॾींदी आहे मदीने वारे साईं जा रुख़सार ईअं चमकंदा आहिनि बरंदा। पुट महबूबन करीमन पंहिंजी पूरी जिंदगी मुबारक में कॾहिं महबूब खे उबासी कोन आई कॾहिं आरस कोन भॻऊं कॾहिं महबूबन जी दिल मुबारक निंड कोन कई। इन ऐनाय तनामान वला यनाम क़ल्बी साईं फरमाइनि था मुंहिंजूं अखियूं निंड कंदियूं आहिनि पर दिल मुंहिंजी सुजा। जेकॾहिं ख़ाली पेट सां आरामी थींदा हुया तो सुबह जो ड्रावल उथंदा हुया। साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां खाधो तो कुछ कोन पाण फरमायो त अभी तो इंद रब्बी युतइमुनी व युस्कीनी तव्हां ॾिसो था त मां तव्हां सां गॾु आहियां पर न न न राति मां पंहिंजे रब वटि गुज़ारी मुंहिंजे रब खारायो बि मूंखे प्यारियो। महबूबन के पूरी जिंदगी में कदे इत्लाम कोन पियो। महबूब सोना कदे पूरी जिंदगी में पंहिंजे ज़बान अतहर मझा गलत लफ्ज महबूब जे ज़बान अतहर मां न निकितो। पूरी जिंदगी कदे को साइल महबूब वटा खाली न मोटियो। छा महबूब वटा खाली न मोटियो। तिरमिज़ी शरीफ में रिवायत अचे थी मुझे आका मदनी ताजदार वटि हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ कई त या रसूल अल्लाह मां मंगतो आहियां कुझु घुरण आयो आहियां। पाण फरमायो त हिन ॿिनि जबलनि जे विच में जेका माथरी आहे इहा पकिरनि ऐं रिढुनि जा थण बीठा आहिनि इहे सभई तुंहिंजे हवाले कया। वठण वारो टुकुर वठण आयो मदीने वारे साईं उन खे बादशाह बणाए छॾियो। पेनू के सुल्तान गदागर के बादशाह बनाए तो मदीने वाले साईं जी दरबार चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तों मोहतरम मुझे सोने सरदार जो ही शान आ जो जीअं ॾींहं जे उजाले में ॾिसंदा हा तीअं राति जी ऊंदाही में भी ईअं ॾिसंदा हा। जीअं पंहिंजे अॻियों निहारींदा हा तीअं पंहिंजे पोयों वारनि खे भी ईअं ॾिसंदा हुआ। जीअं वेझो वारनि खे मुशाहिदो कंदा हा तीअं सवे मैल परे वारनि खे भी ईअं ॾिसंदा। निशान हे उन्हनि जी बयानी आहे जन दिलबर खे सुबुह शाम ॾिठो। दोस्तन मोहतरम मुझे आका जो ही शान हो ही शान ही अज़मत जो मुझा सोना हीअं निहारींदा हा
तो महबूब जे निहारण सा बदनसीब खुश नसीब बन। महबूब जे निहारण सा जहन्नमी जन्नती बणजी। जेकॾहिं गर्मी में ऐं काढ़े में ॿाहिरि निकिरंदा हा त मथूं ककर साया करे हलंदा। वैरान ज़मीन ते कदम रखनि त उहा ज़मीन सरसब्ज़ ऐं आबाद थी पवे। महबूब जे ज़ात जो ही शान जो जेकॾहिं खारे खूह में पंहिंजे वात जी फीणी विधऊं त माखीअ जहिड़ो मिठो ऐं खथूरी जहिड़ो ख़ुशबूदार। असाबी आया अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, असांजे पाड़े में हिकिड़ो ई खूह आहे, उन जो पाणी खारो आहे, परे खां पाणी पीअण जे लाइ भरे था अचूं। सोना तुंहिंजे दर जा ग़ुलाम आहियूं, असांजी तकलीफ़ दूर फरमायो। महबूबन फरमायो त मूंखे हलो तव्हां सां गॾिजी उन तव्हांखे जे खूह खे ॾिसण ॾियो, मूंखे किथे आहे। सरकार उन खूह ते पहुता आहिनि ऐं पंहिंजे वात जी लुआबे दहन उन खूह में उछलायूं। सहाबी चवनि था त पूरे मदीने मुनव्वरा में कंहिं खूह जो पाणी अहिड़ो मिठो न हो जहिड़ो उन खूह जो पाणी। अब समझो न, हाणे इहे सभु औसाफ़ तव्हां मुंहिंजे दिलबर नबी जा ॿुधा। हाणे मूंखे ॿुधायो त दुनिया में ॿिए कंहिं में ॿेड़ियूं खूबियूं आहिनि जेको चए थो नबी असां जहिड़ो आहे, नबी असां जहिड़ो थो सॾे। उन खां पुछा करीस त तुंहिंजे लुआब में बि खूह मिठा थिया आहिनि, तूं बि राति जो ऊंदाही में ॾिसंदो ही, तूं बि आंगुर जे इशारे सां चंड चीरींदो ही। इन खां पुछीस त तूं चंड आंगुर जे इशारे सां लथल सिज वापसि वराए ॾेखारींदो ही। दोस्तन मोहतरम, ही मुझे आका जी अज़मत ऐं शान आहे। जॾहिं दुनिया ते तशरीफ़ फरमा थियनि था त केर अम्मा आमिना साइण खां पुछे। अम्मा साइण फरमायो मीलाद पाक जे हवाले सां मदीने वाले साईं जी जीजल अम्मा सैयदा आमिना साइण सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हा। अम्मा साइण फरमायो त जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे वतन पाक में आयो त कॾहिं मूंखे कराण महसूस न थी। जॾहिं महबूब सुहिणा मुंहिंजे पेट मुबारक में हिन, मां ना हमवार ज़मीन ते हलां त ज़मीन हिक जहिड़ी सिधी थी। पत्थर ते पैर रखां त पत्थर मखण वांगुरु नरम थी। अमा साईं फरमायो त जॾहिं महबूबन करीमन जी विलादत थी, मीलाद पाक जी घड़ी आई, अम्मा जीजल फरमायो त खरज मिन्नी नूरा, मुंह मजा नूर निकतो। औरत के ॿार जमंदो आहे, पुछा कबो सबा पुट जाओ या न्याणी जाई, चवंदी न्याणी जाई या चवंदी पुट जाओ। अम्मा को पुछो वियो त अम्मा छा तोखे जाओ, अम्मा जीजल थी फरमाए त खरज मिन्नी नूरा, मुंह मजा नूर निकतो। ऐं अम्मा साईं फरमायो त महबूब जीअं आया त मुंहिंजो घर खथूरीअ जी ख़ुशबू सां सुरो। ऐं महबूबन करीमन ख़ुद फरमायो त गुलित मखदूनन फलम यर अहदन सौअती, मां मुंहिंजी विलादत थी त मुंहिंजो खुतनो अॻे ई थियल हुयो, के मुंहिंजी शर्मगाह खे न ॾिठो। रब्बे ज़ुल जलाल मूंखे पंहिंजे कुदरत सां हर तरह जे खूबियुनि सां नवाज़े मोकिलियो। अखियुनि में सुरमो पातल हो, नारो वढियल हो, खुतनो थियल हो, अतुर मखियल हो, गुस्ल ॾिनल हुयो। महबूब आया त महबूब पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा आया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या
मुझे आका जे अचण सा मदीने वाले मीर जे जलवा नुमाई सा अम्मा साहिब फरमायो मुझो घर त रोशन थी वियो मक्के जा तरो दीवार त रोशन थी विया पर मक्के जे शहर में वेही मुल्क शाम में जेके दाचूं हलन पियूं उन्हनि दाचुनि जूं किचूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई मशरिक ऐं मगरिब जा किनारा आसमान जा किनारनि ताईं ज़मीन जा जेकी पासा हुया मक्के पाक में वेही ज़मीन जा आख़िरी किनारा ॾिसां पई उतों जूं माड़ियूं ॾिसां पई उते हलण वारा जानवर बि ॾिसां पई अहिड़ी त अम्मा जे दीद जी महबूब जे अचण सां अम्मा जी जल जी अहिड़ी त बसारत खुली वई अहिड़ी त निगाह में तेज़ी अची वई जो ज़मीन जा सभु किनारा जी जल साइण मक्के में वेही मुलाहिज़ा करे वरिता अरे जे नबी जे नूर चिमकण सां उन जी अम्मा जी निगाह जो ही कमाल बणिजी वियो उन दिल पर जी पंहिंजी निगाह जो कमाल चाहूंदो वो दिलबर वो मदीने वारो आका जेकॾहिं चाहे त मदीने पाक मां नेण खणी निहारे त टावर वटि वेठल मेहर जे आशिकनि खे बि ॾिसी सघे थो मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया जी कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ मोमिनो खुशियां मनाओ अज कोई पूछे तो तव्हां छाजे लाइ चरागाह था कयो ही झंडा छो खोड़िया अथव ही तव्हां ख़ुशियूं छाजूं था मल्हायो ही तव्हां ईद छाजी था मल्हायो ओ सुन्नी तूं उनखे जवाब ॾे त मुंहिंजो आका आयो मुंहिंजो रहबर आयो मुंहिंजे दिल जो दिलबर आयो ओ छो न ख़ुशी मल्हायां छो न जश्न मल्हायां जो मुंहिंजे दिल जे दिलबर जी आमद थी आहे खुशी तो वो मल्हाईंदो जंहिंजी मोहब्बत हूंदी न जंहिंजी मोहब्बत हूंदी न जशन तो उहो ई मल्हाईंदो न जी तुंहिंजे घर में ख़ुशी थिए त तूं ख़ुशि थींदे तुंहिंजा दोस्त ख़ुशि थींदा पर दुश्मन तुंहिंजे पाड़े में हुजे उहो ख़ुशि थींदो जी दुश्मन ख़ुशि थींदो घर तुंहिंजे में ख़ुशी हुजे ऐं दुश्मन वरी चरागाह पंहिंजे घर ते कंदो चवंदो मूंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे ख़ुशी आहे त हुनखे थी आहे मां छाजे लाइ चरागाह कयां मां छाजे लाइ जश्न मल्हायां मां छो जुलूस कढां मां छो ख़ुशी मल्हायां ख़ुशी जंहिंखे थी आहे उहो वञी जश्न करे रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बास फीहिम रसूला मुंहिंजो एहसान आहे मोमिननि जे मथां जंहिं वक़्तु मूं पंहिंजो रसूल उन्हनि ॾे मोकिले ॾिनो मूं रब जो एहसान आहे मूं रब जो थोरो आहे पर केते थोरो आहे अलल मोमिनीन मोमिननि जे मथां थोरो आहे मेहर वारा फ़ैसिलो तूं पाण कर जेको मोमिन हूंदो महबूब जी आमद खे थोरो सम्झंदो उहो ई ख़ुशि थींदो जेको मोमिन हूंदो केरु ख़ुशि थींदो छो त रब फरमाए थो मूं थोरो कयो ई मोमिननि ते आहे न बसि फ़ैसिलो हिते करे वठि त मोमिन कहिड़ा आहिनि ऐं मुनाफ़िक़ कहिड़ा आहिनि मोमिनो खुशियां मना मुंहिंजे आका जी आमद थी सारी दुनिया मसरूर थी वई हत्ता के सीरतुल हलबिया वारो लिखे थो त आसमान ते जेकी पखी उॾामंदे पे विया फिज़ाउनि में पखी उॾामंदे पे विया ओभर वारनि पखियुनि ओलह वारनि पखियुनि खे मुबारक ॾिनी
जंगल जे जानवरनि में हिक ॿिए खे मुबारक ॾिनी। अरे मुबारक मुबारक जो मक्के में दिलबर मोहम्मद अची वियो। पर हाफिज इब्न कसीर अल बिदाया वन निहाया जुल्द पहिरें में रिवायत आणे थो त जेॾीमहिल मुंहिंजे दिल पर नबी जी आमद थी त इब्लीस मथे में धूड़ विझी पिटण लॻो। इब्लीस जे मञण वारा पैरोकार इब्लीस जा यहूद ऐं नसारा उन्हनि जे काहिननि उन्हनि जे साहिरनि जॾहिं उन्हनि खे ॿुधायो त मके में ज़ुहूर कुदसी थी चुको आहे, फारान जे चोटियुनि ते नूर नबूवत चमकी चुको आहे, त यहूदियुनि मथनि में धूड़ विझी पिटण शुरू कयो। अल्लाह अल्लाह इब्लीस ऐं इब्लीस जे मञण वारनि महबूब जे आमद ते अरहा थिया, पर मोमिन सभु सरहा थी विया। असांखे अहिड़ो आका अहिड़ो रहबर मिलियो जंहिंजो मिसल ई दुनिया में कोन्हे, जंहिंजो हाय हाय हाय। ॿियनि खे नबी मिलिया पर असांखे नबीउल अंबिया मिलियो। ॿियनि खे रहबर मिलिया पर असांखे रहबरनि जो रहबर मिलियो। ॿियनि खे क़ाइद मिलिया पर असांखे क़ाइदनि जो बि क़ाइद मिलियो। ख़ुशी कयूं या न कयूं? हा चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या दोस्तान मोहतरम, हज़रत ईसा जे मञण वारनि खे जॾहिं आसमान तां ताम मिलियो त उन्हनि ताम मिलण वारे ॾींहं खे ईद वारो ॾींहुं करे मल्हायो। मूसा कलीमुल्लाह जे क़ौम वारनि खे जॾहिं अल्लाह ताला फिरौन खां नजात ॾिनी, फिरौन लश्कर सूदो ॿुॾी वियो, मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम सलामती सां पार पहुची वई, त अॼु ताईं उहे यहूदी मूसा अलैहिस्सलाम जो उहो ॾियारो ईद जे तौर ते मल्हाइनि था। पर असां मोमिन छो न उहो ॾियारो ईद जो मल्हायूं जंहिं ॾियारे ते असांजे दिलनि जो दिलबर ऐं रहबर आयो। जी Oh people of Meher, listen to me carefully. Oh new generation of Meher, listen to me. I say our prophet who disbelieve our prophet, for those people, for those human beings is doom of ill and hopeless journeys and who disbelieve our holy prophet Muhammad, peace be upon him. ॿुधो ए मेहरबानो, ॿुधो जेको असांजे दिलबर असांजे आका असांजे रहबर जी आमद खे ख़ुशी नथो सम्झे, महबूब जे अचण जो जशन नथो करे, त पक ॼाणो इन जे ईमान में शक आहे। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो फरमाए त कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। महबूब चईन जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जो फज़ल मिले, अल्लाह जी रहमत मिले, फबिज़ालिका फलयफ़रहू, अल्लाह जे फज़ल मिलण ते, रब जी रहमत मिलण ते तव्हां ख़ुशियूं मल्हाईंदा कयो। फलयफ़रहू फलयफ़रहू फलयफ़रहू, ख़ुशी मल्हायो, मसरूर थी वञो, शादाबाद थी वञो। मेहर वारो जॾहिं 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं अचे न, सुठा कपिड़ा पाइजो, अतर जी ख़ुशबू मखिजो, पंहिंजे घरनि ते चरागा कजो, हिक ॿिए खे मुबारक ॾिजो जो मुंहिंजे आका जे विलादत जो ॾियारो आहे।
हाँ दोस्तान गिरामी ॿुधो हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे उनखे मञण वारा उनखे सरबा यहूदी छा सरबा यहूदी हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ही बुखारी जी हदीस आहे इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिकिड़े यहूदी चयो त हे मुसलमानो तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी आयत क़ुरान में मिली आहे जे न इहा आयत अब ही ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे वो जेके माण्हू चवनि था न ईद मीलादुन नबी आहे ईद किथां आंदी अथव इतराज़ कंदा आहिनि त ईद छो था चओ ईद त हिकिड़ी ईद उल फितर जी आहे ॿी ईद उल अज़हा जी आहे ॿी हेठि ईद किथां जी आहे ॿुधो उनजो जवाबु ॿुधो सुभान अल्लाह यहूदी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास मुफस्सिर कुरान नबी जो सौट आहे नबी जे चाचे जो फर्ज़ंद अर्जुमंद आहे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास हिब्रुल उम्मा इन उम्मत जो सब खां वॾो कुरान जो मुफस्सिर हज़रत इब्न अब्बास खे चवण लॻो यहूदी चवण लॻो त हे मुसलमानो तव्हांजे क़ुरान में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जे असां यहूदियुनि खे उहा आयत मिले हा त असां उहो ॾिहाड़ो ईद करे मल्हायूं हा हज़रत इब्न अब्बास फरमाइश त उहो कहिड़ी आयत आहे कि उहा आयत आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अॼोके ॾींहुं महबूब तव्हांजे दीन खे असां मुकमिल करे छॾियूं तकमील दीन ऐं ततमीम नेमत इहो ॾिहाड़ो जेकॾहिं असांखे इहा आयत मिले हा त असां इन ॾिहाड़े खे ईद जे तौर ते मल्हायूं हा त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़बर अथव उनखे छा जवाबु ॾिनो उहे जेके चवंदा त ॿीं टीं ईद किथां आंदी अथव उहे ॿुधिजो हज़रत इब्न अब्बास फरमायो त इहा आयत जंहिं ॾींहुं नाज़िल थी हुई उहो ॾींहुं जुमे जो हो ऐं 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो मैदान अरफात ते महबूब तशरीफ़ फरमा हुया जॾहिं इहा आयत नाज़िल थी हुई ओ यहूदी तूं हिकिड़ी ईद जी ॻाल्हि थो करी असां इन ॾिहाड़े ते 2 ईदूं मल्हाईंदा आहियूं छा इब्न अब्बास छा फरमायो असां इन ॾिहाड़े ते 2 ईदूं मल्हाईंदा हिकिड़ो जुमे जो ॾींहुं ईद जो ॿियो हज वारो ॾींहुं इहो बि ईद जो मालूम थियो त ईद जी रुके माना हे तकबीरूं हणणु ऐं वञी ईदगाह में बरकातूं पढ़णु रुके इहा ईद न आहे पर ईद जी माना आहे ख़ुशी सा उहा ख़ुशी कंहिं ॿिए बि ख़ुशीअ जे मौक़े ते ईद मल्हाए सघिजे थी ख़ुशी करे सघिजे थी उन ॾिहाड़े खे ईद चई सघिजे थो इब्न अब्बास फरमायो त इहे 2 ॾिहाड़ा असांजे ईद जा ॾिहाड़ा हुया अरे जेकॾहिं क़ुरान जी हिकिड़ी आयत खे इब्न अब्बास फरमायो त 2 ईदूं करे मल्हायूं था त असां छो न उन ॾिहाड़े खे ईद करे मल्हायूं जंहिं ॾिहाड़े ते साहिब क़ुरान जी आमद जंहिं महबूब जे सदके क़ुरान मिलियो जंहिं महबूब जे सदके दीन मिलियो ईमान मिलियो रमज़ान मिलियो ईद उल अज़हा मिली ईद उल फित्र मिली जंहिं महबूब जे सदके असांखे क़ुरान जूं सूरतूं मिलियूं जंहिं महबूब जे सदके रब जो इरफान मिलियो अल्लाह जी तौहीद मिली उन दिल पर जी आमद असांजे लाइ वध खां वध ख़ुशी आहे असांजे लाइ इहो ॾिहाड़ो मुसरतुनि जो ॾिहाड़ो आहे इन जे करे असां इन ॾिहाड़े ते वञी ईदगाह में नफ़िल कोन पढ़ंदा आहियूं या ईद वांगुरु वञी को दुकानो अदा कोन कंदा आहियूं पर इन ॾिहाड़े खे असां बतौर ख़ुशी जे मल्हाईंदा आहियूं शाद आबाद थी वेंदा आहियूं जो असांजे आका जे आमद जो ॾिहाड़ो हाँ जी वो खुशी थे या न थे हाँ निसार तेरी चहल पहल पर निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियाँ मनाए सिवाय इब्लीस के सभी तो खुशियाँ मना रहे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा सोना नबी, मुझा सोना नबी, सरदार तू आई, नूरी नबी निर्वार तू। मुझा सोना नबी, मुझा प्यारा सरदार तू आई, नूरी नबी निर्वार तू। मुझा हाय हाय नूर तुझे मां सब जग जुड़िया, चंद्र रोशन क्या गुलड़िया। ओ तू सब जग जुड़िया, हाय हाय लौलाक लौलाक लमा अजहर तुर्रुबूबिया, महबूब जे तोखे नकल क्या त पंहिंजी खुदाई के ज़ाहिर ही न कया। तुझे अचण सां सब जग जुड़िया, सिज चंड रोशन क्या गुल टिड़िया, सिज चंड रोशन क्या गुल टिड़िया। आई सोणो नबी सरदार तू आई, नूरी नबी निर्वार तू। मुझा सोना नबी, ॿुधो हज़रत इमाम नबहानी सब जो रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जवाहिरुल बिहार में हिकु अजीब वाक़ियो आंदो आहे, ऐं इहो ई वाक़ियो तबक़ातुल कुबरा में भी मौजूद है। वाक़ियो छा है? हजरत सैयदी अबुल मवाहिब शाज़ली रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे, खुदा जो जी ॻाल्हायो, खुदा जो कामिल वली थी गुज़रियो आहे। फरमाए थो त मिस्र जे शहर में, मिस्र में जामिया अल अज़हर जेका इस्लाम जी वॾी यूनिवर्सिटी आहे, उन जे मिस्र जी जामिया मस्जिद जे मिहराब जे पासे में बीठो हुजां त हिकिड़ो माण्हू मूंसां बहस करण लॻो। छा? मूं कसीदे बुर्दे शरीफ जो बैत पढ़ियो, कसीदे बुर्दे शरीफ जो बैत पढ़ियो, फमबलगुल इल्म फी अन्नहु बशरुन, फमबलगुल इल्म फीहि अन्नहु बशरुन के कुल्लिमी मौलाया सल्लि व सल्लिम हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिमी मौलाया सल्लि व सल्लिम। कसीदे बुर्दे जो बैत पढ़ियुम, उन बैत जी माना छा है त इल्म जी इंतहा इहा है त बेशक मदीने वारो साईं बशर आ, उन जी बशरियत जो इनकार ना है, पर तो मूं जहिड़ो बशर ना है। सभिनी सारी कायनात रब जी सारी मखलूक में सभिनी खां वधीक भलो आहे, सभिनी खां वधीक। हजरत सैयदी अबुल मवाहिब शाज़ली फरमायो त मूं यो बैत भी पढ़ियो पे, महबूब जे शान ऐं अफदलुल मखलूकात हुजण जो ज़िक्र पे कयुम त हिकिड़ो बेअदब थी बीठो ऐं चवण लॻो त इहो तूं कीअं थो चवीं त नबी सभिनी खां भलो आहे? अबा ख़ुदा जे मखलूक में मलाइक बि भला आहिनि, जिन बि भला आहिनि, ॿी मखलूक बि भली आहे, तूं इहा ॻाल्हि कीअं थो करीं त सभिनी खां वरी नबी तुंहिंजो भलो आहे? अबा सम्झो था न, अहिड़ा अहिड़ा उनजी ज़ुरियत इहे हर दौर में बाबा थींदा आया अथव, सम्झो था। नबी जे शान खे घटाइण वारा हर दौर में थींदा आया आहिनि, त महबूब जा गुण ॻाइण वारा बि हर दौर में थींदा आया। मूंखे हुन माण्हू जे बेअदबी जे लफ़्ज़नि ते ॾाढो ॾुख थियो, ॾाढो ॾुख थियो,
दिल के सदमो पहुतो तो हे केड़ो मुसलमान आ जो कलमो भी पढ़े तो नबी के नबी दी अजमत शान के नथो मने जे मुखे दिल में दुख थियो दिल में सदमो रसियो छो त दोस्तो जॾहिं कंहिंसां मुहबत हूंदी आहे त पंहिंजे महबूब जी बेअदबी आशिक कॾहिं बर्दाश्त न करे सघंदो आहे। आशिक जे अॻियां जे न माशूक जी को गिला करे त आशिक खे किथे करार ईंदो ईंदुसि सुख ईंदुसि। फरमाए तो उन बेअदब जे लफ़्ज़नि ते मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई वेठुसि त कहिड़ो मुसलमान आहे जो कलमो बि पढ़े थो मुसलमान बि सॾाए थो पर मुंहिंजे दिल पर नबी जे शान में कहिड़ा ग़लति लफ़्ज़ थो ॻाल्हाए पियो। फरमाए थो अञा मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा ई हुया ॿिया माण्हू त हलिया विया पर जामिया मस्जिद अज़हर में मेराब जे पासे में मां अकेलो ही ॾाढो झुकाए हेठि वेठो गर्दन झुकायूं वेठो हुजां दिल में पियो चवां त हिन बेअदब खे कहिड़ी ख़बर मुंहिंजे दिल पर जहिड़ो त को आहे ई कोन। हू त चयूं हजो वियो पर अबुल मवाहिब फरमायो मां रोआं बि पियो दिल में पियो चवां कोई मिसल नहीं ढोलण जी थकजी पिया आहियो न कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे अली इते जान बोलण दी। फरमाए थो त मां उन गिरिये में अखियुनि में लुढ़क वया पे हीअं मुंहिंजूं अखियूं ॿूटजी वियूं अचानक ॾिसां हीअं अखियूं जो पटियां त ॾिसां त मिंबर में मदीने वारो पाण बीठो कुर्बान वञा मुंहिंजो सोणो हयातु नबी आहे जिते वञणु चाहे वञी सघे थो महबूब जे लाइ ही सारो जग मुंहिंजे दिल भर नबी जी मिल्क आहे। फरमाए थो ॾिसां त उन जामिया अज़हर जे मेहराब में मदीने वारो मीर पाण तशरीफ़ फरमाए हुज़ूर सां गॾु सैयदना सिद्दीक़ अकबर भी आहे सैयदना उमर भी आहे उस्मान गनी भी आहे मौला अली शेरे जली हैदर करार भी आहे खां थी वई चरी ओ थियो मस्त मजनू छाते वरी फड़ फोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार। ओ मिली ककरन खे हुई स्याह किथां अंधोकारी रात ऊंदा किथां ओ मिलियो मुश्क अंबर खे उगाओ किथां ये वसफूं सजण जे वारन में मुझो सुनो यार। सच ॿुधा इश्क वारो जॾहिं बेअदबी जा लफ़्ज़ ॿुधंदो आहे त दिल में दुख ज़रूर थींदो आओ न हा पर इश्क वारनि सां ही बि वड़ थींदा आहिनि जो दिल भर पंहिंजा दीदार कराईंदा ओ अदा इहे बेअदब थींदा रहिया महबूब जे शान खे घटाइण वारा थींदा आया पर दिल भर नबी जे अज़मत खे रब्बे कायनात खुद बुलंद करे छॾियो। अबा मक्के में हिकिड़ो शख्स वलीद बिन मुगीरा छा वलीद बिन मुगीरा काफ़र हो मुझे सोने सरदार के चवण लॻो त लस्त मुरसला तू रसूल नाही महबूब के ये लफ्ज़ साम्हूं चई त महबूब के दुख थियो त मां त अल्लाह जो रसूल आहियां ऐं ही दुश्मन चवे थो लस्त मुरसला
महबूब चाहियो त उनखे जवाब ॾियां, चवांसि त मां रसूल आहियां। रब फरमायो जिब्रील तूं वञ, मुंहिंजे क़ुरान जी आयत खणी वञ, मुंहिंजे नबी जी दिलि ॾुखारी थी आहे। वरी चईंसि त महबूब दुश्मन खे तूं जवाब न ॾे, तुंहिंजे पारां जवाब मां रब पाण थो ॾियां। कुरान जी आयत लथी, कुरान जी आयत लथी, रब फरमायो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। ए सरदार मूंखे हिकमत वारे कुरान जो कसम आहे। केर थो फरमाए, केर थो फरमाए, पोयां बि ॻाल्हायो, केर थो फरमाए? महबूब न, मुंहिंजा सरदार। छा? यासीन ए सरदार मूंखे कसम आहे हिकमत वारे क़ुरान जो। कसम खणबो आहे, क़ुरान जो कसम आहे। अब ॻाल्हि छा आहे? को चए थो क़ुरान जो कसम आहे, अब ॻाल्हि छा आहे? चए थो क़ुरान जो कसम आहे, अब ॻाल्हि त ॿुधा छा आहे? रब थो फरमाए हिकमत वारे क़ुरान जो मूंखे कसम आहे। मौला छो कसम कई? रब फरमायो इन्नका लमिनल मुरसलीन। महबूब तूं मुंहिंजो मोकिलियल रसूल आहीं। उन दुश्मन जो चयो लस्त मुरसला, रब कसम खणी चयो त महबूब तूं मुंहिंजो रसूल आहीं। हिकिड़े दुश्मन चयो इन्नका मजनून। महबूब खे इहो लफ़्ज़ चई, महबूब जी दिलि ॾुखारी थी। रब फरमायो महबूब तूं जवाब न ॾींसि, मां पाण थो जवाब ॾियांसि। छा जवाब क़ुरान में नाज़िल थियो? ताहा नून नून वल कलमे वमा यस्तुरून मा अंत बिनिमत रब्बिका बिमजनून। मस कसम आहे उन्हनि जो जेके लिखनि था, कसम आहे मस जो लिखण वारनि जो कसम आहे। मौला वरी कसम थो खणी पियो, छो कसम कयो अथई? रब फरमायो मा अंत बिनिमत रब्बिका बिमजनून। महबूब मां कसम थो खणा त तो जहिड़ो ताना ॿियो को आहे ई कोन। क़ुरान खां पुछ न, मुंहिंजे महबूब जी इज़्ज़त जी अज़मत क़ुरान खां पुछ न। दुश्मन चयो इन मुहम्मदन कद वदा रब्बहू। मुहम्मद खे मुहम्मद जे रब छॾे ॾिनो आहे। मुहम्मद खां मुहम्मद जो रब रुसी वियो आहे। के दुश्मन इहो तानो ॾिनो। महबूब जी दिलि ॾुखारी थी। रब फरमायो ओ मुंहिंजा सुहिणा ॾुखारो न थी। ओ जिब्रील वञ मुंहिंजे क़ुरान जी आयत खणी वञ। कहिड़ी आयत लथी? अरे क़ुरान त पढ़ो न। महबूब जी अज़मत में क़ुरान खे त पढ़ी ॾिसो न। रब फरमायो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला। महबूब चाश्त वांगुर कचड़ी मंझंद वांगुर चमकंदड़ सिज वांगुर तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम। कारी रात वांगुर छाइजी वेंदड़ तुंहिंजे ज़ुल्फनि जो कसम। मौला कसम छो थो खणी? रब ॻाल्हि कसम खणी थो चई पियो, ॻाल्हि कहिड़ी थो खणी? रब फरमायो मा वद्दाक रब्बुक वमा कला। तुंहिंजे रब तोखे छॾियो नाहे, तुंहिंजे रब तोखां जुदाई कई कान्हे। बात समझव? हाँ होॾो दुश्मन पियो हिकिड़ी ॻाल्हि चवे, रब कसम खणी हुनजी तहदीद पियो करे। महबूब जी अज़मत खे अल्लाह पाण पियो पंहिंजे क़ुरान में बयानु करे।
तो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह अल्लाह। हिकिड़ो वक्त आयो महबूब के उम्मत जो फिक्र रहा, उम्मत जे लाइ रोअनि था, सॼी राति जागनि था, पेर मुबारक सुजी वञनि था, पेरनि मुबारकनि मां रक्त वही हले थो, एतिरो क़याम कनि था। अल्लाह ताला फरमायो त जिब्रील वञ मुंहिंजे सोणे नबी ॾे मुंहिंजो पैगाम कर। कहिड़ो? ताहा ए चोॾहीं जा चंड। तो रूल बयान खण तो मां तोखे ॾेखारियां ताहा जी माना छा लिखी अथसि। ताहा ए चोॾहीं जा चंड मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। महबूब ए क़ुरान तो ते इने जे लाइ कोन लाथो अथमि जो तूं मुशक्क़त में पइजी वञी। ओ मुंहिंजा महबूब एतिरो गमगीन न थी। इन्ना सनुर्दीका फी उम्मतिका वला नसूका। तुंहिंजी उम्मत जे बारे में असीं तोखे राज़ी कंदासीं, तोखे ॾुखारो कोन कंदासीं। इन्ना सनुर्दीका फी उम्मतिका। महबूबा असीं तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे ख़ुशि करे छॾींदासीं। वला नसूक तोखे रंजाईंदासीं कोन, तोखे ॾुखारो कोन छॾींदासीं। महबूब जंहिंमें तूं राज़ी थींदे तीअं तोखे राज़ी करे छॾींदासीं। चो सल्लल्लाहु अलैहि या पुछो, कुरान करीम खां पुछो त मुंहिंजे आका जी आमद जो ज़िक्र कुरान कीअं थो ॿुधाए। अबा सच ॿुधायो 12 रबीउल अव्वल ते इंशाअल्लाह हिते मेहड़ में बि जुलूस थींदो, इंशाअल्लाह थींदो न? उन में शरीक थींदो न तव्हां? हा उते छा थींदो आहे, छा बयान थींदो आहे? महबूब जी नात पढ़बी आहे, महबूब जी आमद जो ज़िक्र थींदो आहे, महबूब जी आमद जो ज़िक्र थींदो आहे। त महबूब हीअं दुनिया ते तशरीफ़ वठी आया, महबूब जो शान बयान थींदो आहे। त हिकिड़ो वरी चवंदो आहे त ॾिठी इहा बिदत, इहा बिदत, इहा बिदत अथई, जुलूस कढियो अथनि बिदत अथई। पर ॿुधो न बाबा, पहिरीं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम का बाद में पहिरीं बिदत जेका ईजाद थी ख़बर अथव कहिड़ी हुई? जी ॿुधायां? पहिरीं बिदत पेट भरे खाइण। पहिरीं बिदत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पूरी ज़िंदगी करे पेट भरे पाण कोन खाधो। मा शबिअ मुहम्मदिन व आले मुहम्मदिन यौमैन मुतताबिऐन मिन ख़ुब्ज़ शईर। 2 ॾींहं लगातार जवन जी मानी महबूबन पंहिंजी सारी ज़िंदगी मुबारका में ऐं हुज़ूर जे पूरे आले मुहम्मद कॾहिं बि 2 वेला मानी ढो करे कोन खाधी। हाणे पहिरीं जेका बिदत ईजाद थी सा पेट भरे खाए। हाणे मुल्ला खां पुछ त तूं जुलूस खे त बिदत थो सड़ी, पर हे जो पेट भरे 2 वेला थो दॿाई। हाँ बाबा न खाईंदासीं त वरी दीन जो कम किथों कंदासीं? अरे मदीने वाले साईं जे गुलामन सत्तू पी, खजूर खाई, केसर किसरा सां जंग कई। सुभान अल्लाह। हाँ जवन जी मानी जा टुकड़ा
ग़ज़वे तबूक जो सफ़र पढ़ी ॾिस त 10 ॼणनि खे हिकिड़ी खजूर जी ककड़ी पई मिले, हिकिड़ो चूसे ॿिए खे ॾिए, ॿियो चूसे टे खे ॾिए, ॿियो चूसे चौथे खे ॾिए, खजूरूं खाई, सतूं पी, केसर किसरा जूं उन वक़्त जा 2 सुपर पावर हुया महबूब जा ग़ुलाम, पेटनि खे पत्थर ॿधी उन्हनि सां जंग कयूं या कोन कयूं? जुलूस मिलाद के महबूब जी आमद के जश्न के बिदत सदाइण वारा वॾो बिदती तू ही अवल तू पेट के पत्थर ॿध त को समझू त तू हुजूर जे सुन्नत जो ताबेदार आहीं। हां मानी टे वेला खाईंदो ऐं ओ हीअं निड़ी तई आंगुर हणी सॼी मानीअ खे लॻे। हां को मानी खाइण वेठो मुला, मानी खाई किस्मे किस्मे जा ताम पेट भरजी वियुसि। मौलवी साहब अञा खाओ बाबा, हाणे टिकी फोटे जी जाइ कोन्हे। वरी से हेॾो हलवे जो थाल आयो, हलवे जो थाल आयो त सॼो थाल रड़े वियो। अरे मौलवी साहब हे तो त चयो पिए त टिकी फोटे जी जाइ कोन्हे, सॼो थाल खाई वे। चई बाबा ॾिसो मस्जिद भरी पई हुजे, जाइ न हुजे, पर जे साईं जन अचनि त जॻह थींदी या न? साईं जन जो अचनि त साईं जन जे लाइ जॻह थींदी या न? छो जे हलवो बि साईं जन हुयासीं, हिन जे लाइ थी वई पेट में जा वधा। हाँ जे सुन्नत जी ॻाल्हि थो करी त पोइ हर सुन्नत ते अमल करे ॾेखार न। जे अहले सुन्नत वारनि ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो तो तोखे बिदत नज़र अची वई। अहले सुन्नत जे करे या रसूल अल्लाह चयो तोखे बिदत नज़र अची वई। और पाण 3 वेला तो खाई, हिकिड़ी हदीस में मूंखे साबित करे ॾेखार त महबूबन किस्मे किस्मे जा ईअं ताम वेही खाधा हुजनि। हिकिड़ी हदीस मूंखे ॾेखार के सहाबी जी सुन्नत मज़ा मूंखे इहो साबित करे ॾेखार त साहबनि ईअं तो वारो किरदार धारियो हुजे। तुंहिंजी मस्जिद जा मुनारा भी बिदत आहिनि, तुझे मस्जिद में जेको मिंबर ऐं मेहराब ठहरायो थई, इहो मेहराब भी बिदत आ। हुजूर जे दौर में मेहराब कोन हुयो, मस्जिदूं पक्कियूं महबूब जे दौर में कोन हुयूं। हुजूर हेठों गाह विछाए उन ते निमाज़ पढ़ंदा हुया। जो मींहुं वसंदो मथो छप्पर खजूर जा तांदूरा पियल हूंदा हा, फड़ा खजूर जा पियल हूंदा। मींहुं वसंदो त उहो गाह पुसी वेंदो, साहबी सजदो ॾींदा त उहा गप हिन पेशानियुनि ते छापिजी पवंदी हुई। भई किथों कालीन आंदा अथई, हे किथों बतियूं बिजलियूं आंदियूं अथई। जेकॾहिं सुन्नत जी ॻाल्हि थो करी त तुंहिंजी बुखारी भी बिदत आ, किताबी सूरत में कुरान भी बिदत आ, तरावीह पढ़ण भी बिदत आ। तुंहिंजा हे इस्तदलाल जूं सभु सूरतूं, इस्तेहसान जूं सूरतूं, सिके जा किताब, तुंहिंजी कंस, तुंहिंजी कुदूरी, तुंहिंजी काफ़िया, तुंहिंजी शाफ़िया सभु बिदत आहिनि। पोइ इन्हनि बिदतुनि खे सीने सां लाहीं थो, मस्जिदूं पक्कियूं ठहराईं थो, लाउड स्पीकर इस्तेमाल करी थो, त पोइ छॾ आशिकनि खे छॾ त महबूब जे आमद जा जुलूस मल्हाए। फकीर खे चई, फकीर खे हिकिड़े माण्हू चयो साईं हे कमु था कयो, इहे त बिदत आहे, इहे बिदत आहे, जाइज़ न आहे। साईं फरमाए त भाउ भला मन मेंह जे खीर जहिड़ो इहो कमु हुजे। चई वाह साईं वाह, मेंह जे खीर जहिड़ो वरी इहो कमु। चई भाउ मन अंबनि जहिड़ो हुजे। चई साईं वाह वाह, अंबनि जहिड़ो वरी इहो कमु। फरमाई त भाउ मूंखे तूं साबित करे त मेंह जो खीर सॼी ज़िंदगी महबूबन पीतो हुजे। कॾहिं अंब महबूबन कोन ज़िंदगी में खाधो आहे। पोइ जे अंब खाई थो ऐं जेकॾहिं तूं खीर माहियो पी थो त पोइ छॾ त असां बि हे कमु कयूं जो महबूब ने को मना कोन कई आहे। अवा मेहड़ वारा हिकिड़ो उसूल अथव दीन जो, हिकिड़ो उसूल आहे त मना जंहिं शइ जी अची वञे उन खां रुकिजी वञिबो। अल्लाह मना करे, क़ुरान मजीद मना करे या हुजूर जी हदीस मना करे, उन शइ खां रुकिजी वञिबो। जंहिं शइ ते सराहत सां का बि नफ्स वारिद न थी आहे त पंहिंजे जिस्म में हर शइ मबाह ऐं जाइज़, पंहिंजे जिस्म में
हर शे जायज़ आहे ता वक़्त कि क़ुरान ऐं हदीस उन खां मनो न करे। ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, महबूब जी आमद जी ख़ुशी मल्हाइण जो त रब ख़ुदि क़ुरान में अमर थो करे, तूं बिदत हिनखे कीअं थो सॾी? असीं जेकॾहिं महबूब जी आमद जो ख़ुशी मल्हायूं था त उन में महबूब जी नात पढ़ंदा आहियूं, छा कंदा आहियूं? जे नात पढ़ण बिदत आहे त मदीने वारे साईं मस्जिद नबवी में पंहिंजे मिंबर ते हज़रत हसान खे मिंबर ते विहारियो, पाण हेठि वेठा, फरमायूं त हसान मुंहिंजी शान में नात पढ़ त मां ॿुधां। हज़रत अब्बास के फरमायूं त चाचा ओ अब्बास ओ रसूलुल्लाह जा चाचा, मुझे शान में नात पढ़, मुझे शान में गज़ल पढ़ त तुंहिंजी सूरत कॾहिं कोन बदिलबी। हबीबन जे साम्हूं हज़रत अब्बास छा पियो चवे, कहिड़ी पियो नात पढ़े? अंत लमा वुलित अशरकतिल अर्द, मुंहिंजा महबूब जेॾी महिल तुंहिंजी विलादत थी हुई ओॾी महिल सॼी धरती चमकी पई हुई। महबूब तुंहिंजी विलादत थी, धरती सॼी चिमकी पई, हुज़ूर वेठा आहिनि, मीलाद जो ज़िक्र, मदीने वारे साईं जो चाचो मीलाद पढ़े तो हुज़ूर ॿुधनि था। तूं तो जी मीलाद ॻाइण बिदत आहे? अरे हे त महबूब ख़ुदि वेठा आहिनि, चाचो साईं जो मीलाद पढ़े तो हुज़ूर ॿुधनि था वेठा, बिदत किथे आहे? चाचा मितेड़ा त कोन कंदा अथई, दिमाग़ त ख़राब कोन थी वियो थी अॼो? हदीसुनि जो मुतालियो कर, महबूब जे क़ुरान खे खोले पढ़, क़ुरान जे हिकमतुनि खे सम्झ त बिदत नाहे, पर क़ुरान ख़ुदि मुंहिंजे दिलबर नबी जे आमद जो ज़िक्र ॿुधाए रहियो आहे। कीअं थो ॿुधाए? क़ुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अलबत्ता हक़ीक़ अल्लाह वटों तव्हां वटि आयो आहे, तव्हांजे जिन्स मंझां अहिड़ो रसूल आयो आहे जो तव्हांजो तकलीफ़ में पवण मुंहिंजे नबी खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। हरीसुन अलैकुम, तव्हांजे भलाई जी इंतहा चाहण वारो आहे, तव्हांजे भलाई जो हिर्स रखण वारो आहे। कंहिंखे दुनिया जो हिर्स, कंहिंखे पैसे जो हिर्स, पर मदीने वारे मीर खे उम्मत जे बचाइण जो फ़िक्र। बिल मोमिनीन रऊफुर रहीम, मोमिनन जे मथां वॾी महिरबानी करण वारो, वॾी बाझ करण वारो नबी आयो आहे। असां त इहो ई मिलाद पढ़ंदा आहियूं त महबूब आया, जेको रब क़ुरान में ख़ुदि मीलाद पाक महबूब जे आमद पाक जो ज़िक्र रब पंहिंजे क़ुरान में पाण बयान करे रहियो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। यमन जे मुल्क में एक बुतन जो पुजारी आहे, पंहिंजे बुतन जी पूजा में मशहूर, बुतन जी पूजा करे रहियो आहे। ओ इहा 12 रबीउल अव्वल सूमर जी रात सुहिणी आई, वरी बि चओ सुभान अल्लाह, वरी बि चओ सुभान अल्लाह। 12 रबीउल अव्वल जी ओ इहा सुहिणी रात अचे थी त आमिर बुतन जो पुजारी छा ॾिसे त सभु बुत धरती ते ऊंधे मुंहुं सजदे में किरी पिया। हैरत लॻी वियसि, हैरत लॻी वियसि। को भगवान जी मूर्ति, को बुत ऊंधो पियो आहे, को सजदे में पियो आहे। हैरत में अची आमिर चवण लॻो त ओ असांजा महबूद हो, असीं सभु पुजारी तव्हांजा सजदा कंदा आहियूं, अॼु तव्हीं छाजे लाइ ऊंधे मुंहुं किरी पिया आहियो? त उन्हनि जे वॾे बुत
बुत ॻाल्हायो उन बुत मथां आवाज़ आयो ओ आमिर अॼु मके जे शहर में बुतन भञण वारो नबी आयो आहे अॼु उहो सुहिणो सरदार आयो आहे जेको अल्लाह जे तौहीद जो पैगाम दुनिया जे कोने कोने में पहुचाईंदो रब जी वहदानियत जो ऐलान करण वारो महबूब मके में अची वियो आहे असीं पंहिंजे रब जे शुक्र जा सजदा था अदा कयूं आमिर तो पुछे त उन महबूब जो नालो छा आहे उन जी ज़ात छा आहे उन जो वतन कहिड़ो आहे उहो बुत फसीह बलीग ॿोली में उन आमिर खे मुंहिंजे दिलबर नबी जी वाखाण करे ॿुधाए रहियो आहे आमिर हैरत में उन बुतन जी वाखाण ॿुधी करे घर आयो आहे पंहिंजे घर जे भातियुनि खे विहारे इहो सॼो किसो करे ॿुधायईं उन आमिर जी न्याणी हुई जेका अखियुनि खां अंधी हुई पेरनि खां मंदी हुई ॿाहुनि खां रूंदी हुई वीचारी अपाज खट ते पई रहंदी हुई माज़ूर न्याणी हुई उन बि पंहिंजे पीउ जे वातूं मुंहिंजे सोने सरदार जी सारा ॿुधी महबूब जी वाखाण ॿुधी आहे महबूब जी सना ॿुधी आहे जॾहिं बि राति थी आहे घर जा भाती सुम्ही पिया उन न्याणी आमिर जी धीउ छा कयो जो पंहिंजो मुंहुं मथे करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े रोई चवे थी ओ मुंहिंजा रब्बुल आलमीन तोखे वास्तो थी विझां उन मके वारे महबूब जो उन मके वारे पुनल जे सदके ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा ही दुख दर्द दूर कर मुंहिंजूं ही बीमारियूं विञाए मुजाहिद कर ही जेकी मूंखे मर्ज़ आहिनि ओ मुंहिंजा मौला अॼु मां न्याणी निमाणी मदीने वारे जी मेड़ आदी थी माए ए मुंहिंजा मौला जे वाकई तुंहिंजो सच्चो नबी आहे त उन पुनल जे सदके मूंखे सिहत ॾे मूंखे तंदुरुस्ती ॾे त मां बि ईमान आहियां त बराबर मुहम्मद करीम तुंहिंजो आख़िरी रसूल न्याणी रोए थी अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े थी रोंदे रोंदे इल्तिजाऊं कंदे मदीने वारे जो मेड़ वठंदे वठंदे पोयों भाङो राति जो निंड अची वियसि जेॾी महिल सुबुह जो निंड मां उथी आहे त अखियूं बि रोशन आहिनि पेर बि सलामत आहिनि हथ बि सलामत आहिनि अॼु चङी भली अङण ते द्रोकड़ियूं पाइण लॻी पीउ थो चवे त बच्चा ओ मुंहिंजी न्याणी दे त ख़बर कहिड़ो तबीब मिली कहिड़े डॉक्टर जी दवा खाधई कहिड़ो मुआलिज वरितई जो राति जे पेट में तूं चङी भली बणिजी वई आहे उहा न्याणी रोई चए थी बाबा जे प्यारे नबी जी तो ॻाल्हि ॿुधाई उन महबूब जो वसीलो वठी दुआऊं घुरियमि रब्बे ज़ुल जलाल मुंहिंजा दुख ॾोझरा लाहे ओदा अञा हुन कलमो बि न पढ़ियो आहे अञा हुन महबूब खे ॾिठो बि न आहे दीन में दाख़िल बि न थी आहे पर महबूब जी मेड़ वसीलो वठण जे करे हुन सां यमन में महिरबानी थी वई तूं त असां त दिल पर ते कलमे पढ़ण वारा आहियूं वदा ओ मिठा जे दुनिया जा दुख वकोड़े विया अथई जे दुनिया जे गमनि गिरदाबनि में फासी वियो आहीं घबराए न दिलगीर न थी तूं मदीने वारे जो वसीलो वठी रब खे पुकारे त ॾिस रब खां मदद पिनी त ॾिस वदा रब खे सॾी अल्लाह तुंहिंजी ज़रूर मदद कंदो छो त या रब तूं करीमी व रसूल तूं करीम
करीम सद शुक्र के हस्तेम मयाने दु करीम अल्लाह दी करीम मदीने वारो साईं दी करीम तिन करीमन जे विच में अन्या बे थाबा खाई ते मेहर वारा चल पंजी किस्मत के ओ दा अज वक्त सही अभी बंजे तरते आ महबूब जी दामन वट खुदा जो कसम तुझा दुख दो जना रब लाए सनी अल मदद प्यारे नबी जो पुकारे उसका बेड़ा पार है सारा आलम तालिबे दीदार है मरहबा 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 क्या रोज़े सरकार है सारा आलम गर्जी गर्जी झूमी झूमी सारा आलम तालिबे मरहबा क्या रोज़े सरकार है सारा आलम तालिबे दीदार भीनी भीनी है मदीने की फज़ा लम्हा लम्हा बारिश अनवार है लम्हा लम्हा बारिश अनवार है सारा आलम मरहबा क्या रोज़े सरकार है सारा आलम तालिबे दीदार सारा आलम हाय हाय रब शलसा सभिनी के मदीनो देखा रे रब शलसा सभिनी जो विखूं मदीने दे करे सब गाल नसीब जिया सब गाल नसीब जिया जेके पंजे दर्द सदे है जेके पंजे दर्द सदे या मर्जी हबीब जिया जेके पंजे दर्द सदे या मर्जी हबीब जिया ओ मुझा मिठा जे दुख इन गम इन घबराइन दिलगीर नथी मेहड़ वारा दिलगीर वो जे जेको निंधण को हुजे असी निंधण कान आहियूं असी निंधण कान आहियूं असी मालिकी वारा आहियूं पर यार किस्मत असांजी जो पंहिंजे मालिकनि जो दर छॾियूं वेठा आहियूं वरी बि मोटी पाओ ओ त अॼु वक़्तु थई अॼु टाइम थई ही ज़िंदगी जा तिहाड़ा ॾाढा क़ीमती थई हबीबनि जे ग़ुलामी में मोटी पाओ वरी वापसि थी उमेद आ त तुंहिंजा बाक़ी ज़िंदगी जा तिहाड़ा सुखनि वारा गुज़रंदा जो सल्लल्लाहु अलैहि असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे नाल माही तेरे लगियां दिलियां नाल माही तेरे लगियां दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर असां सिर दा सौदा रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शान वाला दिल करे दी सजदा सजण को असां सिर कदमा ते धर बैठे असां सिर दा सौदा
लिखिया जीवे किस्मत की ता भर भर प्याला इश्क दा पीता क्या करे सी तो जख्मेनू मेहड़ वाला क्या करे सी तो जख्मेनू असा यार ते तवक्कल कर बैठे असा यार ते तवक्कल कर बैठे असा सिर दा सौदा असा सिर दा सौदा ओ तेरी प्यारा अज वक्त सही अज टाइम नहीं वक्त न विञाए जे महबूबन जो दर छॾियो सही त ही दुखन जा ॾींहं ॾिठा सही पर जे दिल भर जो दर वठंदे खुदा जो कसम ईअं तुंहिंजा दुख लही वेंदा जीअं हवा में पेट्रोल उॾामी वेंदो महबूब जो जेको दर छॾींदो आहे न अॼु इराक जी हालत ॾिसो पिया अल्लाह साईं जल शान रहम फरमाए ऐं मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो कयां सभिनी खे अपील थो कयां त हर मुसलमान इराक ऐं फ़लस्तीन ऐं कश्मीर जे लाइ ज़रूरु दुआ करो असांजा भाइर अॼु ॾाढे ॾुखनि में आहिनि अॼु असांजे भाइरुनि जे घरनि में उन्हनि खे बम वसाया था वञनि बेगुनाह हिकिड़ो ज़ालिम लुटेरो ग़ासिब रब जो शर कहर पवेस अल्लाह जी शरका खुदा जी का मार पवेस बुश ऐं ब्लेयर जे मथां जन मुसलमाननि खे घरनि में घिरी बेगुनाह उन्हनि जे मथां बम वसाए रहिया आहिनि असां हुकूमत पाकिस्तान खे अपील था कयूं ऐं प्रेस नोट करे ऐं ही मजमो अॼु असां सभई हिकु आवाज़ थी पंहिंजे हुकूमत पाकिस्तान खे दरख़्वास्त था कयूं त खुदारा अॼु खां वठी असांजो मुल्क पाकिस्तान अक़वाम मुत्तहिदा जे सलामती काउंसिल जो सदर बणजण वारो आहे अल्हम्दुलिल्लाह रब पाकिस्तान के इज्जत बख्शी आहे असां पंहिंजे हुकुमराननि खे अपील था कयूं दरख़्वास्त था कयूं त खुदारा असेंबलियुनि में ऐं बैनुल अक़वामी तरह ते आवाज़ उथारियो त असांजे बेगुनाह भाइरुनि खे छो थो शहीद कयो वञे इहा करारदाद इहा अपील तव्हां सभिनी खे मंज़ूर आहे हथ मथे खणो प्रेस नोट करे त ही सॼो मजमो अपील थो करे हुकूमत पाकिस्तान खे त खुदारा असांजे भाइरुनि जी वार कयो ऐं सभिनी खे इहा दरख़्वास्त थो कयां त तव्हीं असीं सभई गॾिजी इराक जे हक़ में दुआ ज़रूरु करूं ए मौला मुंहिंजा मिठा मौला ए मौला मुंहिंजा मिठा मौला करे मदद इराक जी मौला ही बाना पुकारन था ही बाना पुकारन ही बाना पुकारन था ही बाना पुकार ए मौला मुंहिंजा मिठा मौला ए मौला मुंहिंजा प्यारा मौला बगदाद ते बम वसन था ओ बगदाद ते बम वसन था नजफ ते बम वसन था नाहक ही निमाणा कुसन था ईबाना पुकारन था ईबाना पुकारन था ईबाना पुकारन था ईबाना पुकार ए मौला मुझा प्यारा मौला ए मौला बसरो राजा जो बसरो ही बसरो राजा जो बसरो ते कयो पलीसन घेरो ही बाना पुकारन था ही बाना पुकारन था ही न्याणियूं इराक जूं न्याणियूं ही न्याणियूं इराक
कजू न्याणियूं बच्चा पघड़न खाते निमाणियूं ईबाना पुकारन था ईबाना पुकारन था ईबाना पुकारन ए मौला मुझा प्यारा मौला ए मौला तो अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह ओ मुझा प्री प्यारा रब्बे सुल जलाल जो यो ठायल जोड़ियल कायदो आ त जेको महबूब जे दर जी गुलामी का मुंह मोड़ींदो आ उनखे ज़िल्लत ऐं रुसवाई में मुब्तला कयो वेंदो ओ अदा जेको महबूब जे दर जी गुलामी इख्तियार कंदो आ खुदा जो कसम बिनी जहानन में उहो ई कामयाब हूंदो जे बिनी जहानन जी भलाई चाही थो ओ मेहड़ वारा जे दुनिया जे दुखन खां बचण चाही जे आखिरत जे पुछाणन खां बचण चाही त दिल मदीने वारे मीर खे ॾेई छॾ भली भली ही ॻाल्हि यादि रखण जी आहे अबा पुट ही ॻाल्हि यादि रखण जी आहे यादि बीहंदी हे सबक़ आहे जेको यादि रखण जो आहे छा कयो बदन तव्हांजो भली मेहड़ में हुजे पर दिलि तव्हांजी मदीने में हुजे इहो फ़ैसिलो करे त ॾिसण इहो सौदो करे त ॾिसण हा जी जिस्म हिते हुजे कमु कर कारोबार कर धंधो कर वापार कर बच्चा ॿार घर घाट बेशक हला जिस्म तुंहिंजो हिते हुजे पर दिलि तुंहिंजी मदीने वारी इहो सबक़ अथई जेको मुंहिंजे सुहिणे मुर्शिद मौला अली हैदर करार कंहिंजो सबक़ आहे मौला काइनात जो असां सुन्नियुनि जे पीर मौला अली हैदर करार छा सबक़ आहे मौला अली शेर खुदा हैदर करार फरमायो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन अमवालिना व औलादिना व आबाइना व उम्महातिना व मिनल माइल बारिद अलज़्ज़मा मौला अली फरमायो त मदीने वारो मीर असांखे असांजे बच्चन खां बि प्यारो असांजे अब्बे खां बि प्यारो अम्मड़ खां बि मदीने वारो प्यारो मिटन माइटन खां बि मदीने वारो साईं प्यारो पर मौला अली तो फरमाए त जीअं गर्मी काढ़े झोले में थधो पाणी वणंदो आहे पर इन थधे पाणी खां बि मदीने वारो असांखे वधीक प्यारो हा अली असांजो मौला अली असांजो मौला ओ संग कंदो रब सौला अली बिना नाए गली गली इश्क मचा चो अली अली झूमी 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 मोहब्बत मां चो अली अली साईं कंदो सब भली हाय हाय सुनन जो जिक्र ठरी पियो है इश्क में जाचो अली अली मोहब्बत शेरे खुदा जो
शान निरालो शेरे खुदा जो शान निरालो उदायन जो आए उजालो उदायन जो वारिस आहे वली वली इश्क में जाचो अली अली हाय हाय असी चवंदा आहियूं अली अली असी चवंदा आहियूं त हिकिड़ो वरी बूथ चिबो करे चवंदा अलाह खे सॾ अलीअ खे तो सॾ हा छा चवंदा अलाह खे सॾ हा ओ अदा मौला अली शेरे जली के छा चवंदा गैरुल्लाह खे था सॾियो हा चुप करे वे हा छा चवंदा आहिनि गैरुल्लाह खे न सॼो अबा ॿुधो असां चवंदा आहियूं त अली गैरुल्लाह नाहे असां चवंदा अली वलीउल्लाह छा था चऊं असां चवंदा अली जेको वलीउल्लाह हूंदो आहे उहो गैरुल्लाह न हूंदो आहे जेको गैरुल्लाह हूंदो आहे उहो वलीउल्लाह थी न सघंदो आहे अब छा था सम्झो अली वलीउल्लाह अली वलीउल्लाह अली असांजो मौला अली जी तालीम असांजे जिगर जान में वेठल आहे अली जो सुहिणो सबक सेखारियल ओ सुन्नी पंहिंजे दिल ते लिखी वञ मुंहिंजे सुहिणे अली छा सेखारियो त अबे खां अमड़ खां मिटनि खां यारनि खां गर्मी वारे थधे पाणी खां बि मदीने वारो मीर वधीक प्यारो अली जो सबक त इहो आहे न निंड सुभाणे कजाए हा हींअर कश्मीर फतह करण वेंदा चओ सल्लल्लाहु अलैहि या ओ दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे दिलड़ी सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे सिर जो कयो ओ सवे दुनिया में सुना बेहद हुस्न वारा सवे दुनिया में सुना बेहद हुस्न वारा पर तो सा मजाल के सिर्फ में बिहण जी नाहे मुझा सोना तो सा मजाल के सिव में बिहण जी नाहे सिर जो कयो मुसौदो ओ खतड़ो लिखियम जो तो दे सूरन सदो समूरो खतड़ो लिखियम ओ तोरी बिए के मोकल खोले पढ़ण जी नाहे दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे काफ़िलो गुज़रियो आहे धाड़ेलनि हमलो कयो काफ़िले खे लुटे विया उन काफ़िले जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो नींगरो हो नालो हुयुसि ज़ैद छा नालो वरी बि चओ ज़ैद नालो उन खे बि धाड़ेल खंभे खणी विया मके में अची विकिरो कयूं उन छोकिरे खे मके में खपायूं उन हकीम बिन हिज़ाम उन खे ख़रीद कयो जेको बीबी खदीजतुल कुबरा जो रिश्तेदार हुयो खदीजतुल कुबरा मुझे सुने मदीने वारे ताजदार जी कुंवार बणी घर धयाणी बणी सैयदा
तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा जी चीजल अम्मा बणी, हसन हुसैन जी नानी बणी, मोमिनन जी चीजल अम्मा बणी। उन्हें रिश्तेदार वो तोहफे में नीगरो बीबी खदीजतुल कुबरा के ॾिनी। जॾहिं अम्मा साइण जी महबूब जे घर में आमद थी त हज़रत ज़ैद नंढड़ो बि मुंहिंजे दिलबर नबी जे घर अचे पहुतो। महबूब सुणा मुंहिंजा लजपाल नबी तवज्जो कॾहिं उन्हें ज़ैद के उन्हें परदेसी ज़ैद के खणी झोली में विहारींदा, उन्हें जे गलड़न के चुमंदा, उन्हें बचड़े के शफ़क़त जा मथे ते हथ फेराईंदा। अबा जन अब्बे अम्मड़ जो नंढो बच्चो जुदा थिए तव्हां सम्झो था उन्हें अब्बे अम्मा जी दिल ते छा गुज़रियो हूंदो। रोई रोई अम्मड़ उन्हें जी रोई रोई, अब्बो उन्हें जो रोई रोई, उन्हें जो अखियूं नज़रूं घटिजी वियूं। का ख़बर कोन थी पए त बच्चो अलाए काॾे वियो, उन्हनि सम्झो दाड़े लुटे विया। रफ्ता रफ्ता ज़मानो गुज़रंदो रहियो, वक़्तु गुज़रंदो रहियो, उन्हनि खे ख़बर पई आहे त मके जे शहर में असांजो बच्चो रहे। कुरैशन जे हिकिड़े घराणे में, कुरैशन जे हिकिड़े घराणे में असांजो बचड़ो रहे थो। पोइ उनजो पीउ ऐं चाचो, हज़रत ज़ैद जो पीउ ऐं चाचो पंहिंजे मुल्क में जा हलिया, सफ़र कंदा, काफ़िला कशाला कटींदे मके पाक में चे पहुता। ख़बर पई त असांजो बच्चो ज़ैद मिठे मोहम्मद करीम जे हवेली में रहे। वो पीउ रोंदो आयो, मदीने वारे साईं जी ख़िदमत में पहुतो आहे। अची छा चई उहे लफ़्ज़ क़ाबिल गौर है। उन्हें हज़रत ज़ैद जे पीउ ऐं चाचे अचे महबूबन करीमन खे अर्ज़ कयो त ए कुरैशन जा सुहिणा जवान, तव्हां कुरैश ॾाढा सखी आहियो, तव्हां कुरैशन जो घराणो फयाज़ आहे, तव्हां परदेसियुनि सां महिरबानी कंदा आहियो, तव्हां हर हिक सां एहसान कंदा आहियो। असांजो बच्चो ज़ैद तव्हांजे घर में आहे, सो असीं उन जे लाइ ही सोन ही चांदी हे पैसा फिदियो खणी आया आहियूं। हे असां को मुआवज़ो वठो, असांजो बच्चो असांजे हवाले कयो। वो इलाज पियो करे, मिंथूं इंतज़ारियूं पियो करे, उनजो पीउ ऐं महबूबन खे बाहूं ॿधे पियो त महबूब सुहिणा असां ते रहम कयो, असांजो बच्चो असांखे वापसि ॾियो। महबूब फरमायो त बसि इहा ॻाल्हि आहे न, बच्चो तोखे खपे न। हाणे ज़ैद खे आणियूं था, ज़ैद खे इख़्तियार ॾियूं था, वणेसि तव्हां ॾे वञे, वणेसि मूं ॾे अचे। जे तव्हां ॾे अचणु क़बूल कंदो त मां पैसा न वठंदोमांव, फिदियो न वठंदोमांव, सोन चांदी कोन वठंदोमांव, पर मुफ़्त में बच्चो तव्हांजे हवाले करे छॾींदुसि। पर जे तव्हांजो बच्चो मूंसां रहणु क़बूल करे त मां उहो मुहम्मद अरबी आहियां जेको मूंसां प्यार रखंदो आहे, उन खे पाण परे कोन कंदो आहियां। जेको मूंखे चाहींदो आहे मां उन खे चाहींदो आहियां, जेको मूंसां मुहबत रखंदो आहे मां उन खे पाण खां जुदा न कंदो आहियां। वॾो तव्हां एहसान जी ॻाल्हि कई, असांजो बच्चो ज़रूरु असां ॾे ईंदो। हज़रत ज़ैद खे घुरायो वियो, सरकार फरमायो त ज़ैद सुञाणींदो हे ॿ केरु आहे? या रसूल अल्लाह सुञाणा थो, हिकिड़ो मुंहिंजो अब्बो आहे, ॿियो मुंहिंजो चाचो। ऐं भाकुर पातऊंसि, चुमियूं ॾिनऊंसि, विछड़ियल बच्चो मिलियो, पीउ ॾाढो ख़ुशि थियो। बच्चा असीं तोखे वठण आया आहियूं।
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंदे हजरत ज़ैद निहारन लगो। हुजूर फरमाइन था, ओ नौजवान, ओ ज़ैद, मां तोखे इख्तियार थो ॾियां, वणई त पंहिंजे अब्बे ॾे वञ, वणई त मूं मुहम्मद करीम सां रहणु क़बूल कर। तोखे तोखे इख्तियार आहे ॿिनी ॻाल्हियुनि जे में, तूं मुख्यार आहीं। वणई त पंहिंजे अब्बे अमर ॾे वञ, वणई त मूं सां रहणु क़बूल कर। हाय हाय हाय, हींअर हुनजे इश्क जो इम्तिहान अची वियो। मेहर वारा, मोहब्बत जो इम्तिहान अची वियो। हज़रत ज़ैद विच में वेठो आहे, होॾो अब्बो ऐं चाचो रोअनि था, हेॾो महबूब मुस्कुराइनि था। हाय महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके, महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके, अमां सिद्दीक़ा जे सुई लहण तां। सरकार फरमायो ते ज़ैद तोखे इख्तियार आहे। हाय हाय हाय, हज़रत ज़ैद हिकु नज़र पंहिंजे अब्बे जे रोंदड़ चेहरे खे ॾिसे ऐं ॿी नज़र मुंहिंजे दिलबर नबी जे रुखे ज़ैबा खे मुस्कुराईंदे, वरी होॾे ॾिसे, वरी होॾे ॾिसे, वरी होॾे निहारे। दिल फ़ैसिलो ॾिनो, दिल फ़ैसिलो ॾिनो। मेहर वारो, हज़रत ज़ैद जी दिल फ़ैसिलो ॾिनो। कहिड़ो? त अब्बो अमर मिट माइट पुनल जे कदमनि सां क़ुर्बान। हज़रत ज़ैद उथियो आहे ऐं बजाए अब्बे ॾे वञण जे मुंहिंजे दिलबर नबी जे गोद में अची वेठो। महबूबन करीमन जी पेशानी खे चुमी फरमायो त अॼु खां वठी ज़ैद बिन हारिसा नहीं, अॼु खां वठी ज़ैद बिन मुहम्मद आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु खां वठी ज़ैद तूं मुंहिंजो बच्चो आहे। अॼु खां वठी तूं मुंहिंजो। पूरो क़ुरान पढ़ी ॾिसो, कंहिं बि असहाबी जो नालो क़ुरान में कोन्हे, इन ज़ैद जो नालो क़ुरान में मौजूदु। जेको महबूब जी ग़ुलामी क़बूल कंदो आहे त महबूब बि उन सां वॾा वड़ कंदा आहिनि। वॾा जे न तूं महबूब जे दर जी ग़ुलामी क़बूल कंदे त महबूबनि जी बि वॾी का तोसां महिरबानी थी। अरे सखी जे दर जा कुत्ता बि ड्रावल हूंदा आहिनि, आओ की न? साईं सुभान अल्लाह। सखी जे दर जा कुत्ता बि ड्रावल हूंदा आहिनि। अरे जेकर बा सगाने कुए ऊ अखदे मोहब्बत बस्त हम, मदीने वारे साईं जे दर जे कुत्तनि सां बि जेकर निस्बत असांखे मिली वञे, ख़ुदा जो कसम उन दर जे कुत्तनि सां निस्बत मिली वञे त बि तुंहिंजा ॿिनी जहाननि जा ॾुख लही वेंदा। महबूब जी ग़ुलामी इख्तियार कर, सरकार जे सुन्नत जी ताबेदारी कर, महबूब जो इत्तबा कर, महबूब जे तरीक़े ते हल। ख़ुदा जो कसम रब तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। भला तरीक़ो काफ़रनि वारो भलो या मदीने वारे साईं वारो भलो? बुश वारो तरीक़ो थो वणई या मदीने वारे साईं जे ग़ुलामनि वारो? जो ॾाढी मुछूं चट कयूं वेठो आहे, उहो तरीक़ो भलो आहे? कहिड़ो भलो आहे? पोइ जेके महबूब जा परवाना दीवाना आशिक मस्तान आहियो, अॼु हथ मथे करे ऐलान कयो त अॼु खां वठी 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। मथे मथे हथ करो। साईं मौलाना मोहम्मद यूसुफ साहब ॾिसनि था वेठा, तव्हांजे मरकज़ी इन मस्जिद जा ख़तीब आहिनि, इहे बि शाहिद आहिनि तव्हां ते त कहिड़नि हथ खयां आहिनि। ऐं मलाइक बि शाहिद अथव चौधारी। पर ईअं न जो वरी 2 ॾींहं पढ़ी ऐं वरी पोइ छॾे ॾींसि। वफ़ादार थींदे या बेवफ़ा? यार मेहर वारा आहियो वफ़ादार, रब ख़ुशि कंदो, अलाह तव्हांजा दर्जा बुलंद कंदो।
रब शल तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो अलाह कंदो शल मदीने वारे साईं जे कचहरी में हूंदो पर इहा महबूब जी कचहरी का कचहरी आहे न इहा खपे या न खपे हाँ मौलवी अब्दुल हई फिरंगी महली हुको पीअंदो हो छा हुके जो मवाली हो हुयो ॿार में वॾो पर हुके आदत हुयसि राति थी आहे ख़्वाब में ॾिसे थो हिकिड़ो वॾो मैदान सब्ज़ज़ार नज़र आई उते खेमो लॻो पियो आहे ख़ल्क वञे थी पुछा की न छा मंज़र आहे छा माजरा आहे चयो वियो त इन खेमे में सरदारनि जा सरदार तशरीफ़ फरमा ही ग़ुलाम महबूब जी दीदार जे लाइ वञी रहिया आहिनि मौलवी साहिब तकिड़ो तकिड़ो वियो त महबूबनि जी ज़ियारत कयां जेॾीमहिल खेमे में पहुतो ऐं सुहिणे सरदार पंहिंजे रुखे अनवर ते चादर ओढ़ी छॾी पंहिंजो चहिरो अनवर लिकाए छॾियो ज़ियारत न करायऊंसि दीदार न करायऊंसि वठी रुनो दाह कयईं या रसूल अल्लाह कुर्बान वञा महबूब मूंखे दीदार करायो साईं फरमाइनि था अब्दुल हई कीअं तोखे ज़ियारत करायां जो तुंहिंजे वात में तमाक जी बदबू थी अचे जी तुंहिंजे वात में तमाक जी बदबू थी अचे कीअं तोखे ज़ियारत करायां वदा जीअं अखि खुलियसि त उहो हुको पासे में पियोसि हुनखे खणी भञी भोरा भोरा कई इहो दुश्मन आहे जंहिं अॼु मूंखे अहिड़ी सआदत खां रहाए थी हाँ महबूब जो दीदार खपे या न खपे पोइ उहे तमाक विझंदे वात में को बीड़ी बि त तमाक आहे न ऐं नसवार नास हिकिड़ा नक में हणनि ॿिया वरी वात में हणनि हाँ इहा छॾ इहा बदबू कट पाण मां इहा बुरी आदत छॾ भला जे नथो छॾे सघीं त फोटा खणी आई फ़क़ीर तोखे पढ़ी ॾींदो इंशा अल्लाह ताला आदत सुठी हाँ ये बीड़ियूं नशा पत्ता बेहयायूं ज़ुल्म डिशूं उघाड़ा नाच डांसूं ॾिसण बंदि कर जे महबूब जो आशिक़ आहीं त ये राग रंग जे महफ़िलुनि में न वञ वञिणो आहे त महफ़िल मीलाद में वञ हाँ किथे वञ अल्लाह वारनि जी सोबत में वञ जे वञिणो आहे त अल्लाह जे वलीअनि जो दीदार कर जिते सवाब त मिले न पर आवा नंग तकींदे अखियुनि खे पलीत बणाईंदे क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि में सीहो पगराए तुंहिंजे अखियुनि में पलटियो वेंदो हाँ वदा खुदा खां ॾिस ऐं इहे कुकड़ विहाइण बि बंदि कर कुकड़नि जी मेल छॾ हाँ 3 साल छॾे वियो आहे रब ख़ुशि कंदुई सुभाणे अलाह 3 साल त छॾे वियो आहे हिकिड़ा अॼु छॾींदा इंशा अल्लाह हिकिड़ा अॼु वाइदो कंदा कहिड़ा कहिड़ा हथ वाइदो कंदा खफ्ती जेके हाँ हितों जा कुकड़ दुबई ताईं था पहुचा हाँ अब इहा आदत सुठी आहे सुठी हुजे मूंखे ॿुधायो त मां बि ॾिसण वञा सुठी आहे जे ख़राबु आहे या सुठी आहे ॻाल्हायो छो था ख़राबु आहे या सुठी आहे ख़राबु आहे त छॾियो न इहा आदत पर संगत पुराणी बि लॻी पई आहे न सॻो सोरनि था बस में पियो अचां मातली शरीफ़ को चढ़ी हैदराबाद पियो अचां सो हिकिड़ो हे शीशूं खपाईंदा न शीशूं दवाऊं इहे बस में ॾाढा होकार ॾिनई ॾाढा न बयानु कई नकुल नज़ीर पर हिकिड़े न वरितसि हो चई बाबा हाणे मुंहिंजी दवा त कोन वरितव पछाड़ी मुफ़्त में हिकिड़ो मशवरो ॾेई थो वञाव मुंहिंजो मशवरो ख़ुदा जे वास्ते ॿुधो उन ते अमल कजो भाई वाह कहिड़ो मशवरो थो ॾी जे मशवरो इहो अथव त ख़ुदा जे वास्ते कंहिं बुरे माण्हू जी सोबत में न वेहिजो कंहिं माण्हू चयो त छो भला चए भाउ मूं हिकिड़े पठाण सां यारी रखी अचे नसवार ते हेराई हे दंद सभु भॼी विया वात जो खोले त वात अहिड़ो जहिड़ो जारो सिवाय पठाण जी यारी मुंहिंजो दंद हिकिड़ो न बचियो आहे उन नसवार जो मवाली करे छॾियो
सुबेरी मां बस वारो दवा त मुंहिंजी कोन वरितो पर ख़ुदा वास्ते मुफ़्त में मशवरो थो ॾियांव त बुरनि माण्हुनि जी सोबत में न वेझो। मां चयो यार मशवरो करोड़ रुपए जो ॾेयूं थो वञे। हज़रत कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह फरमायो त कमो बेश 700 कामिल वलीयनि जी मूं सोबत कई। कंहिं वटि साल रहियुसि, कंहिं वटि 6 महीना रहियुसि, कंहिं वटि हिकिड़ी मजलिस, कंहिं वटि चंद घड़ियूं वेठुसि, पर 700 कामिल वलीयनि जा मूं दीदार कया। हर वली खां जेॾी महिल मूं मोकिलायो त अर्ज़ु कयो मां साईं हाणे मूंखे आख़िरी का वसीयत कयो, का वसीयत कयो त 700 कामिल वलीयनि मूंखे वसीयत कई त पुट बख्तियार बुरनि माण्हुनि जी सोबत खां परे थी जाए। अबा कहिड़ी 700 वलीयनि कहिड़ो ॾस ॾिनो? बुरनि जी सोबत खां परे भॼाए ऐं सुठनि सालिहनि जी सोबत में। हाँ क़ुरान बि ईअं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारा अल्लाह खां ॾिजो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, वकूनू मा सादिकीन, ऐं सचनि सां गॾु वेहो। कंहिंसां गॾु वेहो? सचनि सां गॾु वेहो। अल्लाह जे ख़ौफ़ वारनि सां गॾु वेहो, ख़ुदा जे ख़शियत वारनि सां गॾु वेहो त अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांखे नसीब थी। वदा वो मिठा त आख़िर में तव्हांखे इहा दावत अर्ज़ थो रखां त भली बुरी सोबत खां बचिजो, गाफ़िलनि ऐं जाहिलनि ऐं बद मज़हबनि खां बचिजो, उन्हनि जी संगत ऐं यारी खां परे भॼिजो ऐं वेहणो आहे त अल्लाह वारनि सां गॾु वेहो। तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो त हर महीने चंड जी 11 जी शाम 12 जी राति दरबार करमपुर शरीफ दादू में हर महीने महफ़िल थींदी आहे। उन महफ़िल में शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे दावत। ऐं हिन महीने रबीउन नूर शरीफ जी 23 जी शाम 24 जी राति इंशाअल्लाह दरबार फज़लाबाद शरीफ में सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे। उन जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे दिल जे गहराइनि सां दावत क़बूल आहे। भला जेकॾहिं मातली नथा पहुची सघो त कंबर शरीफ ॾाढी वेझी अथव। अल्लाह वारनि जी सोबत में वञो, दरबार अल्लाह आबाद शरीफ वञो, दरबार मशोरी शरीफ वञो, दरबार रहमतपुर शरीफ वञो। अल्लाह जे कामिल वली जिते बि ख़ुदा जा दोस्त वेठा आहिनि, जेकी अल्लाह जा वली दरबारूं खोलियूं ख़ुदा जे ख़ल्क़ खे रंग दीन जो लाइ रहिया आहिनि, उन्हनि अल्लाह वारनि जी सोबत में वेहो। कंहिंसां बुग़्ज़ न रखो, कंहिंसां निफ़ाक़ न रखो। जेको अल्लाह अल्लाह सेखारे थो हर वली सां मुहबत रखो। जिते अक़ीदो हुजे उते वञी बैअत कयो। उन्हनि अल्लाह वारनि जी सोबत में वेंदो, उमेद आहे त ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वाफ़ अन्ना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर, असांजूं ख़ताऊं दरगुज़र फरमा, पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। या अल्लाह कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा कर, छड़नि खे फर्मा बरदार ज़ालूं अता कर, रे औलादनि खे साले औलाद अता कर, जन ते न्याणियुनि जा ॿार आहिनि उनखे सुठा घर ऐं वर अता कर। या अल्लाह जन जे घरनि में बेरोज़गारी आहे उन्हनि खे हलाल तय्यब रोज़गार अता कर। जन जे रोज़गार में तंगी आहे उन्हनि जी तंगी दूर कर। या अल्लाह जेके मुश्किल में उन जूं मुश्किलातूं हल कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। या अल्लाह असांजे दिलुनि जा जाइज़ मक़सद मतिलब मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। गुंबदे क़दरा जा नूरी निज़ारा अखियुनि सां ॾेखार। मौलाए करीम तोखे वास्तो तुंहिंजी उलूहियत जो। या अल्लाह तोखे तुंहिंजी रुबूबियत जो वास्तो। या अल्लाह तोखे तुंहिंजे वहदानियत जो वास्तो। या अल्लाह तूं अहद आहीं, तूं समद आहीं, तूं लम यलिद व लम यूलद आहीं।
या अल्लाह तुझी ज़ात यकता, या अल्लाह तुझो को शरीक नाहे, या अल्लाह असी तुझी वहदानियत जो इकरार कंदे, तुझे नबी जे रिसालत जो इकरार कंदे तुझे दर ते मंगता बणजी आया आहियूं। या अल्लाह अज हिन चौक ते वेही जन दिलबर नबी जे जिक्र पाक के बुधो आ उन जे गुनाहन के माफ कर। या अल्लाह हिन सारे मजमे ते रहमो करम फरमा। हिन मजमे जे अंदर जेकी तुझा बाना आया हिन उन सभिनी ते रहमो करम कर। या अल्लाह बदनसीबन के खुश नसीब कर, निभागन के सभागो कर। या अल्लाह निदोरन के सदोरो कर, मुश्किल वारन जो मुश्किला तू माफ कर। या अल्लाह तो के तुझे उलूहियत जो वास्तो सुब्बूहुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर रूह अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़्यिद दुनिया व अज़ाबिल आखिरह। या अल्लाह तो के तुझे अस्माउल हुस्ना जो वास्तो, तो के तुझे सफाते उलिया जो वास्तो, या अल्लाह तो के तुझे इस्मे आजम जो वास्तो, या अल्लाह तो के तुझे इस्मे आजम जो वास्तो, तो के तुझे सोने नबी जो वास्तो था विजू मदीने वारे मीर जे सदके, मदीने वारे ताजदार जो वास्तो थी उम्मत जे गमखार जे सदके, सोने नबी जे नबूवत और रिसालत जे सदके। या अल्लाह हुजूर जे अहले बैत अतहार जे सदके, मोहम्मद याले मोहम्मद जे सदके, मोहम्मद असहाब मोहम्मद जे सदके। या अल्लाह मुझे सोने सरदार जे जमी सहाबा किराम जे सदके, औलियाए उम्मत जे सदके। या अल्लाह बगदाद वारे मुर्शिद मुहियुद्दीन जीलानी जे सदके। या अल्लाह जमी औलियाए इज़ाम जे सदके, औलियाए किराम जे सदके। या अल्लाह संजा हथड़ा खाली न मोटा, रात ढली चुकी, तुझे रहमत जो वेलो अची चुको, तुझा पाना मौला कन वेही कन पेरो भी तुझे नबी जी वाखाण बुधी। मुझा मौला वेठलन के भी अजुर दे, बीठल के भी अजुर दे, जन घरन में बुधो उन्हनि खे अजुर दे। या अल्लाह जेकी बाद में बुधंदा, या अल्लाह जेकी बाद में स्क्रीन से बुधंदा, मुझा मौला उन्हनि ते भी रहमो करम कजा। या अल्लाह बेनमाजिन के नमाजी बना, बेदीनन के दीनदार बना, बद आमालन के नेक आमाल बना। मदीने वाले महबूब जो इश्क अता कर, सरकार जे सुन्नत जी ताबेदारी नसीब कर, उहे कम करा जन में तू राजी तुझो हबीब राजी हुजे। या अल्लाह हुजूर जी सारी उम्मत ते राजी थी। या अल्लाह करबला नजफ बगदाद कूफे वारन मुसलमानन जो मुश्किलातूं हल कर। या अल्लाह इराक जे मुसलमानन जी मुश्किलातुन के माफ कर। या अल्लाह काफरन जा नापाक मनसूबा मोटाए उन्हनि जे घाटे में उछला। या अल्लाह काफरन जे मकर ऐं फ़रेब खे उन्हनि जे गिचीअ में वराए विझ, मुसलमानन के उन्हनि जे शर ऐं शरारतुनि खां बचा। या अल्लाह काफरन जे वहदत खे टोड़, उन्हनि जे पेरनि जे हेठों ज़मीन में ज़लज़ला आण। या अल्लाह काफरन मुसलमानन जे दुश्मनन अॼु मुसलमानन जो खून नाहक वहाए रहिया आहिनि। अॼु करबला जी धरती, या अल्लाह अॼु नजफ जी धरती, मौला अॼु फलूजा जी धरती, अॼु बगदाद शरीफ जी धरती मुसलमानन जे बेगुनाह रत में रंगीन बणजी रही आहे। मुंहिंजा मौला अॼु फलस्तीन ऐं कश्मीर जूं वादियूं मुसलमाननि जे खून नाहक सां लहू में लाल थी चुकियूं आहिनि। मुंहिंजा करीम रब मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। इस्लाम के गलबो अता कर, इस्लाम के गलबो अता कर। पंहिंजे कलमे वारन जी तू मदद कर, पंहिंजे कुरान वारन जी तू मदद कर, पंहिंजे नबी जे कलमे वारन जी तू मदद कर। या अल्लाह तो के वास्तो तुझे नबी जो, मौला मदीने वाले मीर जे सदके असांजे मुल्क पाकिस्तान के इस्लाम जो मजबूत किलो बना। असांजे हुक्मरानन जो इस्लाह कर, असांजे हुक्मरानन के सुन्नत शरीयत के रस्ते में मोटा। मुझा मौला मुझा रब करीम हुजूर जा उम्मती जेकी अस्पतालुनि में बीमार हैं उन्हनि खे शिफ़ाए कामिला नसीब कर। या अल्लाह जेकी मरीज़ हैं उनके शिफ़ाए आजिला नसीब कर। या अल्लाह महबूब जा उम्मती जेकी फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर, उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बागीचो कर। असांजा जेकी फौत थी विया अज़ीज़ अक़ारिब जेकी कब्रुनि भेड़ा थी विया मुंहिंजा मौला उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बागीचो बना। या अल्लाह
या अल्लाह असां खे उहा उमिरि ॾे जेका तुंहिंजे बंदगी वारी हुजे। नफ़्स ऐं शैतान जे शर ऐं शरारतुनि खां बचा, नफ़्स अम्मारे जे फितननि खां बचा। या अल्लाह नफ़्स जे सरकशुनि ऐं बग़ावतुनि खां बचा। या अल्लाह असांखे उहे कम करा जंहिंमें मदीने वारे मीर जी असांखे मुबारक मिले। मौलाए करीम जन नौजवाननि हिन महफ़िल खे सजायो आहे, हिन में दामे दरमे सुखने कदमे ख़र्च कयो आहे, मेहनत कई आहे। मौला उन्हनि खे ग़ैबी अजर ऐं इनाम अता कर। हिन महफ़िल में जेकी विखूं भरे आया जन जागी हिन महफ़िल खे ॿुधो, उन्हनि खे विख विख जो अजर अता कर, कदम कदम जो अजर अता कर, घड़ी घड़ी जो अजर अता कर। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। अस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन।